जी नाज़रीन हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अरसा नौदरो खावा के ब्रेकिंग न्यूज़ दी दालो त नौदरो लगोट फैज़ मोहम्मद जियो में मच्छी मारण जी गाल ता जिया बिरादरी बिंदरन में अंदर तकरार ता महीनो कत्ल थियल पीरसन औरत शाहनवाज खातून जे कत्ल में मुलविस जवाबदार गिरफ्तार न थियण खिलाफ मक़तूला पीरसन औरत जे वारसन पारां एहतजाज कयो वियो आहे। मक़तूला जी धीअ अताए खातून पुट कुर्बान जियो महमूद जियो ज़रीना खातून ऐं शाहीन खातून नौदरो में एहतजाज कयो आहे, जिते हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त पुलिस कत्ल केस में नामज़द मुख्य जवाबदार मौला बख्श ऐं अब्दुल्ला उर्फ शहज़ादो जियो ज़ाहिद ऐं ॿिन सुञातल जवाबदारनि खे महीनो गुज़रण बावजूदि गिरफ़्तार नाहे कयो, जंहिं करे जवाबदार केस तां हथ खणण लाइ मुसलसल धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जिन असांजो ॻोठ में जीअण बि अज़ाब बणाए छॾियो आहे। हर वक़्तु असांजो पीछो कयो पियो वञे ऐं असां पंहिंजे ई ॻोठ में मुसाफ़िर जा ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। असांजूं जॻहियूं ड्राए पट कयूं वयूं आहिनि, जंहिं करे खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार आहियूं, जंहिं करे जवाबदार दर रोज़ानो जे बुनियाद ते असांजे मथां फायरिंग करे असांखे हिरासा करे रही आहे। हुननि चयो त पुलिस जवाबदारनि दर खां रिश्वत वठी असांजे ख़िलाफ़ मदे जी थाणे ते कूड़ो केस दाख़िल कयो आहे ऐं नवंदरो पुलिस बि रिश्वत खाधी आहे, जंहिं करे जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांजे मथां दाख़िल कयल कूड़ा केस ख़तमु कया वञनि। तंहिंजी माना सरकार ईअं थी चवे त ग़रीब मारजनि, त मुंहिंजी अमर मुंहिंजो दादु नचो आहे उहो सरियाम उहो घुमंदो थो अचे रहंदो, धमकियूं ॾींदो थो अचे। हाणे असांखे इंसाफ़ खपे, असांखे रोज़ धमकियूं थो मोकिले, कूड़ा केस था ठाहिनि। असां न त मां सरियाम बचनि सूदी मां रोड ते सड़ंदमि, मूंखे इंसाफ़ खपे पंहिंजो। सरकार जो चए थी त तंहिंजी माना त ग़रीब पिया मारजनि, रोज़ असां ते हमला अचनि, असांजी का शइ न छॾियऊं घर में, न असांजो पोख में वण छॾियऊं, न असांजो घर छॾियऊं। ॾिसो हली त असां वण हेठां वेठा आहियूं, जेके घर जा वण छॾियाऊं उन खे बि बाहि ॾेई आहिनि। असांजी मदद कयो, असांखे को बि असां जाॾे वञूं था हथियार खणी असांजे पोयूं आहिनि, असांखे सुबुह शाम मंझंदि असांखे धमकियूं था ॾियनि। राति जो असांजा ॿार सुम्हनि नथा, असांजे घर असांजूं भितियूं लोढ़ा हर शइ असांजे ड्राए आहिनि, असां वणनि हेठि फ़क़ीरनि वांगुरु वेठा आहियूं। असांजूं जायूं हुयूं पकियूं हुयूं, असांजा सामान घर जा हर शइ असांजी खणी आहे, कुझु बि असांजो न बचायूं। असां तॾहिं बि असांखे जीअण नथा ॾियनि ज़ालिम, पाण वेही चुर्च ॾेई 20-25 माण्हू अथसि जेके हेठूं अथसि पंहिंजा, उहे असां ते ज़ुल्म था कनि। जबर असांजा रस्ता बंदि, सरकारियुनि रोडनि ते बना ठाहिया अथऊं जीअं हे न टपनि। सरकार असांजे ॿारनि खे धमकियूं, असां मासूमनि ॿारनि खे राति जो फेर था कनि त जीअं हे बि फेर कनि त असां को ड्रामो ठाहियूं। कूड़ियूं असां ते FIR था कराइनि, कूड़ियूं धमकियूं। मदे जे थाणे ते FIR कराई अथऊं, उते मुंहिंजे पुट जो भरभरो नालो ॾिनो अथऊं, मुंहिंजो ॾेर हाणे छुटी आयो आहे, हाणे छुटी आहे वरी उनजो नालो ॾिनो अथऊं। असांजी हाणे जान हिन मूं केरु छॾाए। पूरो महीनो थियो आहे त हिन वक़्तु कोई पको चाल न थियो आहे। ॾाढो 7 माण्हू असां FIR लिखायासीं, सिर्फ़ु 2 माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि। मां चीफ जस्टिस खे ऐं इमरान खान वज़ीर इमरान खान खे SP लाड़काणो, DSP नवंदरो ऐं SSO साहिब खे मां अपील थो कयां त कातिल गिरफ़्तार कया वञनि। नांग त कोन मिटी खाईंदासीं, एॾी हुनजूं नाजाइज़ी हुन मूंखे पंहिंजी गाॾी आहे, चवंदा इहो हितो टपियो त इनजी बि भञंदासीं। मां थो चवां मां बि मुंहिंजी मारी अथव, गाॾी बि मुंहिंजी भञंदव, इहो कॾहिं इंसाफ़ थियो आहे? हे त पंहिंजो को वॾो ॾाढो ज़ाल आहिनि। बिलाल भुटे खे बि चऊं था, अदीअ फराज टालपुर खे बि चऊं था त असांजो इंसाफ़ कयो, असांखे धमकी था ॾियनि, असां लाइ वॾी नाजाइज़ी आहे। पुलिस त हिन मथे कुझु बि न कयो आहे, पुलिस 2 माण्हू फासाए वेही रही आहे। पुलिस जो कहण जो पोइ असां आज़ादु हुजूं, पोइ छो इहे गल घोड़ा कयूं? साईं असां मुख़्तार इहो ई था कयूं, जेके माण्हू रहियल आहिनि उहे गिरफ़्तार थियनि।